साईं हाईवे 10 ते मशहूरु अमेरिका में हिन वक़्तु असां ॾखण वारे पासे में मौजूदु आहियूं। ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो ॾेखारींदो हलां, अहिड़ा नज़ारा, जबल, सीनारियूं। गाॾी बस साईं 140 ते लॉक कयूं, ख़ैर सां हलूं था पिया। मज़े जी ॻाल्हि ॿुधाए, हिन पासे ॾे ॾिसो अमेरिका कीअं बंजर बयाबान लॻी पई आहे, वारिया दड़ा, खबड़ियूं। ठीकु आहे। ऐं हिन पासे ॾे मैक्सिको ॾिसो साई लॻी पई आहे। बॉर्डर जी भिक में बसि हलां थो, उहो परियां बॉर्डर आहे, दरियाव आहे। ऐं हरियाली ॾिसो भई, सरसब्ज़। अमेरिका में काफ़ी भाॼियूं वग़ैरह, फ्रूट मैक्सिको खां ईंदा आहिनि। इहो मैक्सिको अथव साईं, हुयो बाग, इहे बाग हिन जा आड़ू, किनू, माल्टा, उन जा बाग, हरियाली साईं निज। मां जो दोस्तनि खे ॾेखारींदो हलां, हाईवे 10 जो बॉर्डर मशहूरु ॾिसो कीअं हरियाली लॻी पई आहे, हेॾे बाग लॻा पिया आहिनि, सरसब्ज़ तुत सावा। ऐं अमेरिका वारी इहा रब जी शान आहे साईं। हे ॾिसो अमेरिका ॾे गैर ज़रखे ज़मीन वरी, वारी जा दड़ा, रब जा रंग आहिनि साईं, रब जा करम आहिनि जो रब अहिड़ा नज़ारा असांखे नसीब कया अथई। हाय हाय, ये साईं हाईवे पटपटा कम। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि साईं सफ़र कंदो आहे, अकेलो कंदो आहे, कोई गॾु हूंदो हुजे। हा साईं, मां सां गॾु हूंदो आहे मुंहिंजो लैपटॉप, मुंहिंजी ऑफिस जो कमुकार, मां ऐं मुंहिंजा कपिड़ा ऐं मुंहिंजी लाल कुंवार। इहो ज़िंदगी जो साईं सफ़र अथव, इहे नज़ारा अथव, इहे कुदरत जा रंग अथव। ॿुधव, इहे कुदरत वारे जा रंग अथव। वाह वाह साईं, बसि हुते बॉर्डर ते ॼारी लॻल आहे, तार लॻल आहे, हिन जे करे नथो वञा। हाणे वञी खाली पीली छा, उते हूंदा आहिनि 2-2, 5-5 माइल ते बॉर्डर सिक्योरिटी फोर्स हूंदी आहे, अमेरिका जी बि ऐं मैक्सिको जी बि। पर इहे बाग मैक्सिको में भरिया पिया अथव। हे अमेरिका साईं, अमेरिका अमेरिका। रेस्ट एरिया 2 माइलनि में अचे थो, रेस्ट वेस्ट कयो, पाणी वाणी पियो, गाॾी खे पाणी पीआरियो। बसि साईं, पाण हिते बुख लॻी आहे, 12-1 थी वियो आहे। मैकडोनल्ड तो फिश बर्गर वठंदा आहियूं, कुकड़ त खाईंदा न आहियूं, आलू बालू हुयो। ऐं प्लस में गाॾी जो बि अधु टैंक थी वियो आहे त फुल कराए छॾिया। मां जिते बि माना बीहंदो आहियां उते गाॾी जो तेल फुल कराए छॾींदो आहियां। अचो त ॾिसो, हिते बस सस्तो अथव, $4। होॾे बस $6 हुयो कैलिफोर्निया में, हिते वरी आहे $4 साईं, $4.15। हिन वक़्तु साईं अमेरिका में मौजूदु आहियूं, अमेरिका जी सरज़मीन ते, एल पासो, साउथ वेस्ट में, कुंड में। इहे साईं तेल जा 4.15 तेल बिल भरायूं। साम्हूं इहो मैक्सिको। छा था चओ, मैक्सिको हलूं छा? हितां ॾिसी चवां आहे छा हरियाली एॾी। ट्रक ट्राला गैस भराइनि था। शेयर बाबा असली होको त रहिजी वियो, शेयर हिकिड़ो शेयर थी वञे तव्हांजी महिरबानी थींदी बाबा। बोर्ड न हुजे त ख़्यालु कजां हेॾे बॉर्डर ते वञण खां अॻु में। साईं बॉर्डर ते नथा वञो, छो त बॉर्डर ते सिक्योरिटी फोर्स ऐं प्लस में उते कैमरा रिकॉर्डिंग जो मसइलो थी थो सघे। इन जे करे एहतियात, तव्हां किथे बि हुजो, दुनिया जे कहिड़ी बि कुंड ते हुजो, उतां जे कानून खे फॉलो कयो, तव्हांखे कोई कुझु न चवंदो। तव्हांजी इज़त
हमेशह रहंदी ऐं माण्हू कंदा बि सिंपल ॻाल्हि आहे इन जे करे बॉर्डर ते नथा हलूं बसि खाधे पीते जो ऑडर कयो था पंहिंजो प्री पहिरां जो ख़्यालु कजो वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो इनशाला वरी जल्द मिलूं था अल्लाह हाफ़िज़